नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां के शिकारपुर में खबर ईंदा हलूं त फ्रेंडशिप फॉर एवर ग्रुप पारा फ्रेंडशिप फॉर एवर ग्रुप जे मेंबर ऐं नौजवान समाजी अगवान इरफान मलिक जी 37 सालगिरह जे मौके ते शिकारपुर जे मुकामी होटल में शानदार तकरीब मुनक़िद कई वई, जिते सालगिरह जो केक काटे इरफान मलिक के गुलन जा हार ऐं तोहफ़ा पेश करे मुबारकबाद ॾिनी वई। उन मौके ते फ्रेंडशिप फॉर एवर ग्रुप जे अगवान वहीद फुलपोटो ज़ाहिद बंबरो अब्दुल खालिक सुमरो सजाद सेठार ऐं ॿियनि तकरीब के खिताब कंदे चयो त इरफान मलिक हमेशा शिकारपुर जे मसइलनि जे हल लाइ भरपूर किरदार अदा कयो आहे। हिन ज़ुल्म ऐं जबर खिलाफ़ मुंह तोड़ जवाब ॾिनो आहे ऐं मज़लूमनि जो सगारो आवाज़ बणियो आहे। इन्हनि चयो त असां शहरनि ते बि फर्ज़ आहे त अहिड़नि समाज सुधारक माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं। उन मौके ते तकरीब में शर्जील शेख, अदील एडवोकेट, जफर अली चन्ना, खालिद सुमरो ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।